सतगुरु गड़ी छॾे करे पंहिंजा ॿ पुट वारे करे शहीद कराए टिन सिंघनि सां गॾु अची करे माछीवाड़े जंगल ते पहुता आहिनि। प्यारे दया सिंह, प्यारे धर्म सिंह और प्यारे मान सिंह जी जे चमकौर जी गड़ी मां निकिता आहिनि। चारई दिशाऊं सभिनी अलग अलग दिशा वरती आ। पाछा हुकुम कयो हुयो कि सब कोई अलग अलग रस्ते ता वञे, काथे न काथे जाथे परमात्मा चाहे उते कट्ठा थींदासीं। जाथे परमात्मा चाहे उते कट्ठा थींदासीं। हर कोई अलग अलग दिशा ॾे वञे त उतां सब अलग अलग दिशा ते विया आहिनि। और सतगुरु घुमदे घुमदे हलदे हलदे थकी टुटी अची माछीवाड़े जंगल में पहुता आहिनि। जाथे मुलायम बिस्तरनि ते सुम्हण वारा कई ऐशो आराम, राज पाट माल धन घर परिवार, पर अॼु सतगुरुनि सां गॾु कोई भी न आहे, कोई भी न आहे। पेरनि में जोड़ा तक न आहिनि। इतिहासकार लिखनि था कि सतगुरुनि पंहिंजा जोड़ा भी उते लाहे छॾिया कि न असां त रस्ते तां वेंदासीं, असांजा कई सिंह शहीद पिया हूंदा और असां उन्हनि जी शहादत खे निरादरी नथा ॾेई सघूं, जोड़ा पाए नथा वञी सघूं। जीअं असां भी गुरु दरींदा आहियूं, पंहिंजा जोड़ा ॿाहिरि लाहींदा आहियूं, तीअं सतगुरु अदब सत्कार पंहिंजे सिंह शहीदनि जो कयो आहे। जोड़ा लाइ निकिता आहिनि सतगुरु। घुमदे 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 पाछा माछीवाड़े जंगल में पहुता आहिनि। अॼु सतगुरुनि सां गॾु कोई भी न आहे, कोई भी न आहे। ॿ वॾा साहिबज़ादा शहीद थी चुका आहिनि, बाबा अजीत सिंह, बाबा जुझार सिंह। नंढनि साहिबज़ादनि जी ख़बर न आहे काथे आहिनि, माता जी जी ख़बर न आहे काथे आहिनि, पर परमात्मा जो भाणो मिठो करे मञियो आहे। जे माछीवाड़े जंगल में पुॼनि था, सतगुरु उते आरामी कई है, आराम कयो है। पंहिंजे टिंड जो सिरहाणो करे वियाणो ठाहे करे उन ते सतगुरु लेटिया आहिनि। सतगुरुनि जा कपड़ा सॼा रत में छालनि में भरियल, पेर छालनि में भरियल, छो त रस्तो अहिड़ो हुयो कंडा कंडा। सतगुरु हलदे हलदे पंहिंजे पेरनि में एतिरा छाला करे छॾिया, खून निकिरे पियो। और माछीवाड़े जंगल में अची करे सतगुरुनि पंहिंजा पेर भी उन पाणी में साफ़ कयनि। और उते वेही करे सतगुरुनि जो ख्याल पातशाही दसवीं इहो शब्द उच्चारण कयो आहे, मित्र प्यारे नू हाल मुरीदां दा कहना। ओ मूं मुरीद जो हाल वनी उन पातशाह के बुधाइणो आ। तुध बिन रोग रजाइयां दा ओढ़ण, नाग निवासां दे रहना। एतिरो विछोड़े वारो ये शब्द आहे। अगर समझ अची वञे त ख़बर पइजी वेंदी गुरु गोबिंद सिंह महाराज जो जीवन छा हुयो। सतगुरु फरमाइन था, तुध बिन रोग रजाइयां दा ओढ़ण, नाग निवासां दे रहना। केतरी सर्दी आ, घर में हूंदा आहियूं कंबल मां निकिरण ते दिलि न कंदी, छो त सर्दी एतिरी आ। पेरनि में सॉक्स हूंदा आहिनि, स्वेटर पातल हूंदा आहिनि, शाल ओढ़ियल हूंदी आ। घर में हूंदा आहिनि त कंबल मां निकिरण ते दिलि न कंदी। सतगुरुनि इन ही सर्दी जे मौसम में और पेरनि में चप्पल न आहे,
कोई मित्र गॾु न आहे, कोई साथी गॾु न आहे, कोई राजपाट, कोई पुट, कुछ भी गॾु न आहे। उते सतगुरु फरमान करन था, तुध बिन रोग रजाइयां दा ओढ़ण, नाग निवासां दे रहना। ओ परमात्मा, ओ मुंहिंजा रब, अगर तोखे भुलाए करे मां उन रजायुनि में सुम्हां तो, उहो मुंहिंजे लाइ रोग आहे। अगर असां परमात्मा के विसारे करे रजायुनि में सुम्हिया पिया आहियूं, असांजे लाइ रोग आहे। रोग के न्योतो ॾियूं था कि असां वटि अच। सतगुरु पंहिंजी बिरथी ॿुधाइनि था, तुध बिन रोग रजाइयां दा ओढ़ण। अगर तुंहिंजे बग़ैर उहे रजाई मां ओढ़ियां तो, इहो मुंहिंजे लाइ रोग आहे। नाग निवासां दे रहना, अगर पंहिंजे घर में वेठा आहियूं, ख़ुशियूं चवंदा ख़ुशि आहियूं, त सतगुरु चवंदा उहो सम्झ नाग निवासां, पंहिंजे घर में न, सम्झो नागन जे महल में वेठा आहियूं, नागन जे निवास में वेठा आहियूं। वीचार करूं, नाग केतिरो ज़हरीलो हूंदो आहे। इंसान जे अॻियां अगर नाग अची वञे, उहो अगर हार्ट जो कोई पेशेंट हुजे, उनखे ॾिसी करे ही हार्ट अटैक अची वेंदो। ख़बर आहे मौत थियणी आहे। नाग जो अगर डंग लगी वियो, ज़हर पूरे जिस्म में फैलजी वेंदो आहे। त सतगुरु बाणी रूपी असांखे सम्झाइनि था, तुध बिन रोग रजाइयां दा ओढ़ण, नाग निवासां दे रहना। अगर महलन में वेठा आहियूं ख़ुशी सां, असांजो नागन जो निवास बणिजी वेंदो आहे। अगर सतगुरु के भुलाए ख़ुशी में वेठा आहियूं, सतगुरुनि जी बाणी विसारे करे असां चादर ओढ़े वेठा आहियूं, उहो बि असांजा रोग बणिजी वेंदो। अॻिते सतगुरु फरमान करनि था, सूल सुराही खंजर प्याला, बिंग कसाइयां दा सहणा। सूल कंडो, ओही असांजे लाइ कंडनि वर्गा आहिनि, कंडनि जहिड़ा आहिनि। खंजर प्याला, प्याला जंहिंमें असां पाणी पीऊं था, का शइ वरतायूं था, पीऊं था, उहो प्यालो असांजे लाइ खंजर वांगुरु आहे। बिंग कसाइयां दा सहणा, बिंग जो अर्थ आहे हिकिड़ो त सूओ हूंदो आहे, तलवार वांगुरु हूंदो आहे। कंहिं जानवर जी अगर मौत न थींदी, बकरे जी, त उहो मोटो ऐं लंबो हूंदो आहे। उनजी नोक निकिरंदी चाकू जी, तलवार जी, उहा उनजे बकरे जे दिलि में हणंदा आहिनि, उहो तड़पी तड़पी मरी वेंदो आहे। ॾाढी तकलीफ़ सां उनजी मौत थींदी आहे। और ॿियो बिंग हिकिड़ो स्टैंड ठहियल हूंदो आहे, उनमें बकरे खे ॿधी करे पोइ उनखे मारियो वेंदो आहे।